बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा व्यूवर्स अॼु असीं वावलनि जे बारे में पढ़ंदासीं त वावलनि छा आहे। अचो त पहिरियों उनखे सम्झूं। जॾहिं बि को बि सिंधी अल्फ़ाबेट जो अखर मिसाल जे तौर ते अल्फ़ खे बेबदक बेबुक ये यके ताईं ऐं उन्हनि जे मथां ज़बर अचे, अराब ज़बर अचे ऐं पुठियां अखर वाव आॾो हुजे त असीं उनखे वावलेन चवंदा आहियूं। वावलेन में जेके आवाज़ थींदा आहिनि अखरनि जा उहे ढिघा थींदा आहिनि। अचो त तफ़सील सां पढ़ूं। अल्फ़ अल्फ़ा ज़बर ओ, बे बदक बेवा ज़बर बो, बे बुक बेवा ज़बर बो, भे भित भेवा ज़बर भो, ते तारो तेवा ज़बर तो, थे थेरो थेवा ज़बर थो, टे टोपी टेवा ज़बर टो, ठे ठूठ ठेवा ज़बर ठो, से सवाब सेवा ज़बर सो, पे पग पेवा ज़बर पो, जीम जुती जीवा ज़बर जो, जे जिभ जेवा ज़बर जो, झे झिरकी झेवा ज़बर जो, ने मुंज नेवा ज़बर ञो, चे चंड चेवा ज़बर चो, छे छटी छेवा ज़बर छो, हे हजम हेवा ज़बर हाओ, खे खचर खेवा ज़बर खो, दाल दर दालवा ज़बर दो, धाल धोबी धालवा ज़बर धो, डाल डिडर डालवा ज़बर डो, डाल ड्रिल डालवा ज़बर ड्रो, ढाल ढगो ढालवा ज़बर ढो, ज़ाल ज़रो ज़ालवा ज़बर ज़ो, रे रेल रेवा ज़बर रो, रे माड़ी रेवा ज़बर रो, जे जंजीर जेवा ज़बर ज़ो, सीन सीटी सीनवा ज़बर सो, शीन शीन शीनवा ज़बर शो, स्वाद सूफ सादवा ज़बर सो, ज़्वाद ज़ईफ़ ज़ादवा ज़बर ज़ो, तुए तो तुएवा ज़बर तो, ज़ुए ज़ालिम ज़ुएवा ज़बर ज़ो, ऐन ऐनक ऐनवा ज़बर हो, गायन गालीचो गैनवा ज़बर गो, फे फानूसो फेवा ज़बर फो, फे फितो फेवा ज़बर फो, काफ कलम काफवा ज़बर कहो, काफ किताब काफवा ज़बर कहो, खे खट खेवा ज़बर खो, गाफ गलो गाफवा ज़बर गो, गे गऊं गेवा ज़बर गो, घे घोड़ो घेवा ज़बर घो, ङे सिंह ङेवा ज़बर ङो, लाम लको लामवा ज़बर लो, मीम मस मीमवा ज़बर मो, नून नथ नूनवा ज़बर नो, णूण वण णूणवा ज़बर णो, वा वाडो वावा ज़बर वो, हाय हाथी हेवा ज़बर हो, हमज़ा नंढो अल्फ़ वा ज़बर हो, ये यको ये वा ज़बर यऊ। हाणे हीअ असां आवाज़ पढ़ियासीं वावलेन जा 52 जा अखरनि सां गॾु। हाणे इन जा कुझु असां मिसाल बि ॾिना आहिनि। जीअं ॾिसो हेवा ज़बर हो, ज़ूए पेशो ज़ हौज़। हाणे हीअ जेको अखर आहे हेवा ज़बर हाओ इहो वावलेन आहे। जीअं फेवा ज़बर फो वावलेन आहे, अल्फ़ा ज़बर आओ वावलेन आहे, मीमा ज़बर मो वावलेन आहे। हाणे इन सां गॾु ॿिया बि जेके आहिनि त अखर आया आहिनि। जीअं पेश जो अखर आयो आहे, ज़बर जो आयो आहे। सही आहे। हीअ जेको असां वावलेन जे बारे में पढ़ियासीं अॼु लाइ काफ़ी आहे। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।